सिंध में बहराड़ी वारनि इलाइक़नि में गाना ॿुधंदड़ शौक़ीननि जो वॾो अंग मौजूदु आहे। राग जी महफ़िलुनि, शादी काजनि जी तक़रीबुनि ऐं दरगाहुनि ते राॻियुनि खे घुरायो वेंदो आहे, जिन में वॾे अंग में माण्हू शरीक थींदा आहिनि। केतिराई राॻी पंहिंजे सुठे फ़न जे करे मक़बूल थिया आहिनि, जॾहिं त केवरी डिजिटल मीडिया जो सहारो वठी रहिया आहिनि। डिजिटल मीडिया ते केतिराई प्रोडक्शन हाउस आहिनि जेके राॻियुनि खे मौक़ियो ॾियनि था। सिंध जे ताज़ो मक़बूल थियल फनकारनि में मुमताज़ मुलाई जो नालो सभिनी खां मथे अचे थो, जंहिं उर्दू गानो हम सिंध में रहने वाले सिंधी ॻाए शोहरत माणी। पर हाणे हिन मक़बूल फनकार खे टक्कर ॾियण हिकु ॿियो राॻी अची वियो आहे, जंहिंजो नालो जाम माशूक शर आहे। माशूक शर चवे थो त हू मुमताज़ मुलाई खां बहितर ॻाए सघे थो। माशूक शर केतिरो सुरीलो ॻाइणो आहे इहो त ॿुधंदड़ ई ॿुधाए सघनि था, पर हू दावा करे थो त हुन ग़ुलाम हुसैन उमराणी ऐं आबिदा परवीन जे राग मां मुतासिर थी ॻाइणु शुरू कयो आहे ऐं हू मुमताज़ मुलाईअ खां सुठो ॻाए थो। माशूक शर जूं मुख़्तलिफ़ वीडियोज़ हिन वक़्तु सोशल मीडिया ते गर्दिश करे रहियूं आहिनि ऐं इहो ई सबबु आहे जो हिन जा इंटरव्यूज़ बि वरिता पिया वञनि। वापेदारनि माशूक शर जी वीडियोज़ ते मज़ाहिया तबसरा कया आहिनि। सोशल मीडिया वापेदारनि माशूक शर खां ॻाइणु बंदि करण जो मुतालबो करे छॾियो आहे ऐं चयो आहे त हू प्रेस कॉन्फ्रेंस त करे सघे थो, पर ॻाइणु संदसि वस जी ॻाल्हि नाहे। इहो हर फनकार जो तनक़ीद थींदी रहंदी आहे, कहिड़ो फनकार हुजे। इहो असां फनकारनि जो सम्झो हिसो बणिजी वियो आहे तनक़ीद थियणु। असांजो नाले वारो फनकार मुमताज़ मुलाई तव्हां वटि केॾी तनक़ीद थियसि, आख़िर कहिड़े ॾुख खां लफ़्ज़ चयो त आउं सिंध छॾे वञा, पर तनक़ीद असांजी हौसला अफ़ज़ाई आहे। असां तनक़ीदारनि ते कॾहिं सोचियो बि न आहे, न सोचींदासीं। चाहे की मौला जो फरमान आहे त जंहिंखे साड़ हुजे हुनखे साड़ वारी सज़ा काफ़ी आहे।